सॼी सिंध जियां खोड़ा में भी सकाफ़ती ईद शानदार नमूने मल्हाई वई। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मोशियत जे सिरे हेठि खोड़ा मीडिया हाउस ऐं प्रेस क्लब खोड़ा पारां सकाफ़ती रैली अबुलवा पुल खां कढी वई, जेका शाही बाज़ार मां गुज़रंदे सब्ज़ी मार्केट पहुती। रैलीअ में सिंधी टोपियूं ऐं अजरक पेरियल कलम धणी शागिर्द ऐं शहरी क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणंदा रहिया। ईद आहे इनखे भरपूर नमूने पूरी सिंध में न पर पूरी दुनिया में मल्हाए पियो वञे ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम वेंदो आहे अॼु ते असीं जेके सिंधी आहियूं उहे हिकु तमामु क़दीमी आहियूं। 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे। उन सकाफ़त खे दोहिराइण जे लाइ, उनखे यादि करण जे लाइ हीउ ॾींहुं असां मल्हाईंदा आहियूं। सिंध जा गुलाब कॾहिं सुकंदा न आहिनि, जोधा जुआन कॾहिं झुकंदा न आहिनि, विढ़ंदे विढ़ंदे मरंदा आहिनि, विढ़ंदे विढ़ंदे मरंदा आहिनि, मैदान छॾे कॾहिं भॼंदा न आहिनि। ए सिंधु तोखे कंहिं भेटा ॾिना, ए सिंधु तोखे कंहिं भेटा ॾिना, के रत फुर के माक फुड़ा, जन तोखे पंहिंजो खून ॾिनो से पंहिंजो पाण मल्हाए विया। सकाफ़त जीअं असां सिंधियुनि जे लाइ क़ौमी ईद जो ॾींहुं आहे, जंहिंखे असां हर साल जीअं भरपूर नमूने मल्हाईंदा आहियूं। ताई जेको आहे ख़ुशी थी आहे असांखे, असां पंहिंजे अजरक ऐं टोपीअ में पाए करे हिन सिंध जे क़ौमी कार्य में क़ौमी ईद में शरीक थिया आहियूं। हुननि चयो त मुंहिंजे दड़े मां को बि जंगी हथियार हथ न आयो आहे, जेको साबित करे थो त सिंधी हमेशह अमुन पसंद माण्हू आहिनि। हुननि चवणो त जीअं अॼु असीं पंहिंजी सकाफ़त जी हिफ़ाज़त करे रहिया आहियूं, ईअं ई असांखे पंहिंजे सिंधु दरिया जी बि हिफ़ाज़त करण जी सख़्तु ज़रूरत आहे। रैलीअ में सिंधी लिबास पहिरियल सिंध जे वारसनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन अयाज़ लतीफ़ रतड़ सां फयाज़ रतड़, सिंध टीवी न्यूज़, खोड़ा।